यारा जेकॾहिं पंहिंजी जान प्यारी अथई ऐं पंहिंजे ॻोठ में वञी मरण चाहीं थो त मां जेको कुझु बि पुछां मूंखे सच सच ॿुधाइजांइ, न त ॿी सूरत में तुंहिंजी क़बर जो निशान बि तुंहिंजे माइटनि खे कोन। पूरे हरण मां मूंखे भला छा न वेंदो, जेका मूंखे ख़बर हूंदी सा ॿुधाई न। त पोइ ॿुधाए त शेर खान जबल ऐं मोर जे वाता कॾहिं तूं अदा अनवर खे अगवा करण जो ज़िक्र ॿुधो? अनवर सची कोन कंदो ता शेर खान, उनखे मारणो ई पवंदो। ये मरण ऐं मरण वारियूं ॻाल्हियूं हिते न कर। किथे चाचा खे न ख़बर पइजी वञे। जे चाचा खे ख़बर पइजी वई ऐं उन्हनि जे हथ चढ़ी वियो न त सभु ॻाल्हियूं सचियूं करे छॾींदो। पर अदा शेर खान, चाचा खे त इहा ख़बर आहे त असां अनवर खे अगवा कयो आहे। पर चाचा खे इहा ख़बर पवणु न घुर्जे त अनवर ज़िंदा आहे या असां हुनखे मारे छॾियो आहे। बस मूंखे इहा ई ख़बर आहे। इन खां वधीक मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न आहे। हाणे शेर खान ज़िंदा कोन बचंदो। पहिरियां हुन मथां असांखे शक हुयो, हाणे पूरी पक थी वई आहे। हाणे भला मूंखे वञण जी इजाज़त ॾींदो? जेसीं ताईं अदा अनवर वापसि नथो अचे तेसीं ताईं तोखे हितां वञण जी इजाज़त न मिलंदी। खुदा न करे जेकॾहिं शेर खान अनवर खे मारे विधो हुजे त पोइ चयमि न त तुंहिंजी क़बर जो निशान बि कंहिंखे हथ कोन ईंदो। खुदा जे वास्ते छा पई सोची? मूंसां मोहबत कंदी आहीं त पोइ ॿुधाए मूं लाइ केॾो वॾो कदम खणी सघीं थी? शेर खान, मां घर घाट माल मिल्कियत ऐशो आराम मिट माइट दुनिया जी सभु सहूलियतूं एतिरे क़दुर जो पंहिंजे वालिद साहब खे बि छॾे तोसां भॼी हलण लाइ तयारु आहियां। न दुआ, मां नथो चाहियां त असां ॿई घरों भॼी करे हली शादी कयूं। इहो कदम कमज़ोर माण्हू खणंदा आहिनि, कमज़ोर माण्हू। ऐं मां कमज़ोर न आहियां। मञा थी त तूं कमज़ोर न आहे ऐं ॿियो को बि अहिड़ो रस्तो न आहे जिते हली असां हिकु थियूं। आहे दुआ आहे, ॿियो रस्तो बि आहे। पोइ भॼण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मां त टांडनि मथां बि तोसां गॾु हलण लाइ तयारु आहियां। मां तुंहिंजे पीउ खां कुर्ब में तुंहिंजो संग घुरंदुसि, तुंहिंजो संग। बाबा कॾहिं कोन मञींदो ऐं जे ॾींहुं तो उन खां मुंहिंजे रिश्ते जी घुर कई न उन ॾींहुं बाबा ॻोठ मां को लूलो लंगड़ो अंधो मंडो ॾिसी मुंहिंजो हुन सां निकाह करे छॾींदो। पर रिश्ते घुरण खां पहिरीं मां तोसां निकाह करण थो चाहियां। जेकॾहिं तूं साथ ॾीं त मां त हाज़िर आहियां, पर बाबा इन निकाह खे कॾहिं कोन मञींदो। उनजे मञण या न मञण सां असांजो निकाह त न टुटंदो न। पर इहो सभु कुझु थींदो कीअं? इहो मुंहिंजो कमु आहे। मूंखे सिर्फ़ तुंहिंजी इजाज़त जी ज़रूरत हुई। निकाह बि थी वेंदो ऐं
लाऊं बि लहिजी वेंदी उन खां पोइ तूं पंहिंजे पीउ जे घर में बि हूंदी ऐं ॿिए कंहिंखे बि ख़बर कोन पवंदी हिकु मौलवीअ ऐं 3 शायदनि खां सवाइ इहो सभु कुझु मां हिन घर में ई कराईंदुसि सिर्फ़ु तोखे कुझु देरि जे लाइ ईअं ई अचिणो पवंदो पोइ तूं तयारी करे छॾ मां पहुची वेंदसि चइबो त बिजार वात खोले छॾियो अदा मूंखे पूरी पक आहे त अदा अनवर ज़िंदा नाहे बचियो दिल न लाए नई वरी गलत सोच अदा अनवर के मौला वॾी हयाती ॾींदो ऐं हू खेरनि सां घर मोटी ईंदो ये सभु सखणा दिलासा आहिनि अदा सखणा दिलासा असां हुननि जा 3-4 खून करे चुका आहियूं हू असांखे किथे बख़्श कंदा मूंखे बि ईअं ई पियो लॻो पर आउं अव्हां जे अॻियां कुझु ई न सघियसि हिन ई अव्हां जी उम्मीद खे टोड़ण पे चाहियो कुझु कोन थींदो कुझु कोन थींदो अदा अनवर खे ख़ुदा न करे जेकॾहिं अदा अनवर खे शेर खान जबल मारे छॾियो न त मां उन्हनि जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾींदुसि उन्हनि जी लाशनि खे रिण पट में रोले छॾींदुसि हाणे खणी असां हुननि जी पूरी नस्ल तबाह करे छॾियूं पर अदा अनवर वापसि त कोन मोटींदो न इहा बि ख़बर न आहे त अदा अनवर खे दफ़न कयूं कफन भी मिले साला न बस मौला दादा बस अरे ये हम डारिंदड़ गालियूं त न कर छो तो मुझे उम्मीदुनि जो ॾीओ विसाई मूंखे मूंखे पूरी उम्मीद आहे त अदा अनवर ज़िंदा आहे ऐं उनखे असांजी मदद जी ज़रूरत आहे हू असांखे मदद लाइ पुकारे रहियो आहे हाणे जबल ऐं शेर खान खे ॿुधाईंदुसि पत्थर भली केॾो बि पुराणो छो न हुजे पर ठिकर खे भञण जी ताक़त रखंदो आहे अरे तव्हां त मुंहिंजे अॻियां भितर आहियो भितर इहो भोरे छॾींदो साहब मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजी औताक जे ॿाहिरां मुंहिंजे ई बाग़ में मुंहिंजे ई हमराह जो क़त्ल थी थो वञे कातिल जो को भी पतो नथो पवे अरे हैफ़ा तव्हांजी ज़िंदगीअ ते हैफ़ा हूअं त पाण खे वॾा काटकू था सॾायो हेॾा ॾींहं गुज़री विया आहिनि अञा निशान ॻोल्हे न आहियो सघिया त कातिल केरु आहे ऐं क़त्ल कंहिंजो आहे बाबर से कत्ल खे न कंहिं ज़रूर ॾिठो हूंदो पर कत्ल जो ख़ौफ़ विचां मोह बंद आहे
बाबा से तव्हां जी न मूंखे इजाज़त हुजे हा त हिन वक़्त ताईं 70 आदमी लताड़े चुको हुजा हा छो त जानू चिन्ना जंहिंजे पोयां पवे हुनखे मारे या खारे कंहिं रोकियो आहे जानू तोखे कंहिं रोकियो आहे ही बहाना न ॻोल्ह कातिल ॻोल्ह बाबला साईं छो त अकबर जी अख खां कोई गुझो न आहे पोइ ही कातिल कीअं लिकी वियो ज़ाहिर करे ॾियो जेकॾहिं इहो कमु शेर ख़ान जो आहे त पोइ शेर ख़ान जे सीने ते गोली मां पाण हलाईंदुसि बाबा साईं तव्हांखे परेशान थियण जी का बि ज़रूरत कान्हे छो त दिलदार दरिया आहे जे चढ़े त पंत तोड़े बेला मोड़े तव्हां कन खोले ॿुधी छॾियो तव्हां टे आहियो ऐं 3 ॾींहंनि जी मोहलत अथव 3 ॾींहंनि जी ज़मीन आसमान हिकु करे छॾियो पर मूंखे कातिल जा पेरा घुर्जनि जेकॾहिं 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हां कातिल जा पेरा ॻोल्हण में नाकाम वियो त तव्हांजे सीरनि ते गोलियूं मां पाण हलाईंदुसि पाण ऐं मूंखे अफ़सोस न थींदो 3 ॾींहंनि जे अंदरि कातिलनि जा पेरा मूंखे पकनि सबूतनि सां घुर्जनि पकनि सबूतनि सां कमीनो के जाजो अदा हाणे त पक थिए न त चप्पल वापस नाहे वियो हिते ई आहे मोर ऐं बिचार असां सां कूड़ ॻाल्हायो हो ऐं इन वक़्तु बिचार पादरनि जे ख़ौफ़ खां असां सां कूड़ नाहे आहियो सच ॿुधायो अथसि जेसि ताईं चपल ऐं शेर खान खे गोलियुनि सां बरूण न कंदुसि तेसि ताईं मुंहिंजी सुकून कोन मिलंदो निभागी वही काथे किथे न निभागीअ जो चक्कर त कंहिंसां कोन्हे किथे नाहे जाऊं अखियूं पूरियां आहिनि हूअ मुंहिंजे इज़त खे दाग़ लॻाए काॾे वई
रेस जी हवेली। कूड़ निछोड़ कूड़ एतबार न थई त वनी दुआ का पुछा करे अच। कंहिंखां बि हाणे पुछण जी ज़रूरत न आहे। हाणे कॾहिं बि घर खां ॿाहिरि कदम रखी त मूंखां पुछी रखजा, न त टंगू ॿई गोॾनि खां भॻल हूंदी। एडो शक चङो कोन थई जानू, शक चङो कोन थई। आऊं खणी शक न बि कयां, पर तोखे ॿाहिरि माण्हू ॾिसंदा, मुंहुं मथां माण्हू खिलूं कंदा। चवंदा जानू पीर में जिन शादी त कई आहे, पर पंहिंजी घर वारे कोन संभाले सघे, पते ते घटनि में धिका खाईंदी ऐं रुलंदी। तोखे लाचार कोन पियो मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करण जो ऐं पंहिंजे मथे में सूर विहारण जो। बस घणो वातो न त गाटो न भञी छॾियईं। भनी छॾ गाटो भनी छॾ, तोसां ज़िंदगी गुज़ारण खां बहितर आहे त मां मरी वञा। हाणे त तुंहिंजो टंगू ई भञणी पवंदी, तूं बात कर न वेठ जा मुंहिंजी किताबी। तव्हां सभु सुकून सां हिते सुता पिया हो, तंहिंखे का परवाह कान्हे का सुस्ती छॾियो, टकर कयो। मोला दाद वली दाद वारा ॼाण डंडा खणी ते पहुता, घर छॾाईंदा पोइ छॾींदा। हलो टकर कयो, 5 रुपया घटि कम खे पट। काॾे हलो बेटा निकरी हली घिटीअ में वेहूं छा? हां जाको तू एडो मेहनती आ जो मेहनत करे बंगलो ठायो थी त उते हली बेहूं। ओ अमड़े हिनमल त नथी निकरी, जन डंडा खणी हमरा हिते पहुता न, ये सभिनी खां अॻियां हूंदी रेल जी इंजन वांगुरु। अब हाणे मुंहिंजो मरण जीअण हिते आ, मां हितां कोन निकिरंदसि। भागन भरी ढोलण सच तो चए, हाणे वो असांखे वेहण कोन ॾींदा, हू जेको चवंदा आहिनि उहो कंदा आहिनि। चाचा ढोलण जो अजायो साह थो वञे, अजायो साह। जेकर हुननि खे घर खाली कराइणो हुजे हा न त हिकिड़ो ॾींहुं बि मोहलत कोन ॾियना, ईअं असांखे टपड़ उछले ॾियना। पुफीअ जन्नत सां जुठ कई, इन करे घर वेठे धमकाए विया आहिनि। जेकॾहिं पुफी ईअं थाफ न करे हा न त हो बि कोन पुछना। अहिड़ी थाप त तूं बि हली करे आई आहीं, पोइ मूंखे छो थी चईं? पुफी तो मिंथ कई तॾहिं हलियसि, न त मूंखे को शौक़ु कोन्हे मथे जो सूर विहारिया वई। हो त ख़ुदा कंदो मुड़ी वेंदा, पर तोखे केरु सम्झाईंदो? ॾींहं ॿ तरसी वरी जन्नत सां का न का जुठ करे ईंदीअ। हिन माईअ जो को बि इलाज कोन्हे, अच्छो मथो थियो अथसि तॾहिं बि को न को ॾचो कयो भॻी थी अचे। ओ अब्बा मुंहिंजी अमर जो हिकिड़ो ई इलाज अथई, वारो कर बाज़ार मां वॾो ज़ंजीर वठी आ, अम्मा खे किले सां ॿधो। बस हाणे बस ले भागा छोरा, वॾो आयो आहे भागन भरीअ खे ॿधण वारो। पेट जो बि पुट न हुजे हा न त आले ट्रोए में विझी तीली ॾियाए हा। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। ॿियो को बि चारो न आहे। मुंहिंजी सलाह वटि त शेर खान ॾांहुं न्यापो कयूं था, वीचारियोसि अदा अनवर खे मोटायूं। खैरन सां अदा अनवर वापसि अचे पोइ पलांद पुराणा न आहिनि थींदा। को बि सौदो कोन कंदासीं, हाणे कंदासीं न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ सिधी रांदि सोटे जी कंदासीं। उहो बि तॾहिं न दा जॾहिं असांखे इहा ख़बर पए त अदा अनवर खे हुननि किथे लिकायो आहे। जेकॾहिं अदा अनवर जे मोटण खां पहिरियां शेर खान या जबल खे लेटाए छॾियोसीं न त हू सभ खां पहिरियां इहो ई कमु कंदा त पलांद में अदा अनवर खे मारे छॾींदा। अलाह खेर कंदो अनवर जे सिर ॾांहुं। पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, मूंखे कोन थो लॻे त उन्हनि उनखे ज़िंदा छॾियो हूंदो। जेकॾहिं हू ज़िंदा हुजे हा न त किथां न किथां का न का ख़बर पइजी वञे हा। को न को माण्हू अदा अनवर खे ॾिसी वठे हा। जॾहिं विचार जी उन्हनि खे ख़बर पवंदी त विचार असां वटि क़ैद आहे त अदा अनवर जी हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। मौला दादा जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ सुभाणे भली मोकिल कंहिंखे न कंहिंखे शेर खान जे तरफ़। कंहिंखे छो, मां पाण वेंदुसि। न मौला दादा न, बेवकूफ़ थियो ई। मां तोखे अकेलो दुश्मननि जे तरफ़ कोन मोकिलींदुसि। अदा
मां अक जी माखी न आहियां जो मूंखे ॾिसंदा ऐं लाहे वठंदा। मां कड़ो ट्रू आहियां। मूंखे ॾिसंदा न त उन्हनि जे चेहरे जा रंग ई उॾामी वेंदा। जेकॾहिं ॿिए कंहिंखे मोकिलणु नथो चाहीं न त पोइ तूं ऐं मां ॿई गॾिया हलंदासीं। साम्हूं हलण सां इहा ख़बर पवंदी आहे दा त शेर खान केतिरे पाणी में आहे। पर पोड़ो बिजार शेर खान खे एतिरो प्यारो न आहे जो हुन जे करे त अनवर खे बख़्श कनि। जेकॾहिं शेर खान लेवल में न आयो त हिन मोर खे ॿधी खणी ईंदासीं। काॾे वेंदो इहो शेर खान? जेसीं ताईं हिनखे पंहिंजे कदमनि में न झुकाईंदासीं न तेसीं ताईं सुकून सां न वेंदासीं अदा। त पोइ सुभाणे हली शेर खान सां मिली था अचूं, छो त हिक ॾींहं में कुझु बि थी सघे थो ऐं इहो ॾींहुं बि अॻिते हुजे उन में बि अदा अनवर जो फ़ाइदो आहे। छोरी सॼो ॾींहुं खट ते वेठी आई, जेकॾहिं घर जो कमु कंदी त लही कोन वेंदी। चाची तुंहिंजे हथनि खे बि मेहंदी कोन्हे लॻल आहे। छोरी जेतिरी तुंहिंजी इज़त थी कयां न ओतिरो ई तूं होश मां थी निकिरंदी वञे। छा कयो आहे मूं? कयो छा आहे? सॼे घर जो कमु त कयां थी, घड़ी पल जे लाइ जेकॾहिं वेठी आहियां त इहो बि तोखां बर्दाश्त नथो थिए। घर में कहिड़ो कमु आहे जेको तूं कंदी आहीं? सॼो कमु त मां थी कयां। माल लाइ गाह करे अचां, मानी पचायां, ठाह मलिया, तूं वरी कहिड़ो कमु थी करीं? बुहार बि मां ॾियां, बाक़ी कहिड़ो कमु आहे जो तूं कंदी आहीं? इहो तुंहिंजो ॾोह न आहे, मुंहिंजी ग़लती आहे शुरू खां वठी। जेकॾहिं तोखे जुती जी नोक ते रखां न त इहो बहितर हुयो, पर मूं त तोखे कुर्ब ॾिनो हुयो वीचारी समझी, पर तूं त ॾाइण आई ॾाइण। मुंहिंजो दिमाग़ अॻे ई फिरियल आहे, वधीक मूंखे परेशान न कर, न विझ मुंहिंजे मथे में सूर। छोरी तूं इहे कान सुधरंदी, अचे रुस्तम त तुंहिंजी खल थी लारायां। ॿियो कमु ई तोखे कहिड़ो आहे? भरजांस कन मुंहिंजे ख़िलाफ़। मूं न त चाहियो, पर तूं चाहीं थी त मां इहे पेर खणा, पंहिंजे पुट जा कन भरिया ऐं सुबुह शाम तोखे पादरनि सां नेरनि करायां, ऐं पोइ तोखे मुंहिंजो क़दुरु थींदो। जेकॾहिं रुस्तम मुंहिंजे मथां हथु खयो त छा मुंहिंजा भाइर हुनखे छॾे ॾींदा? हुनजी खल न लाहींदा? चइबो त तुंहिंजा भाइर मुंहिंजी खल लाहींदा।